तौबा तौबा अल्लाह मुझी तौबा अल्लाह साईं अल्लाह माण्हू कीअं पिया हलन तौबा तौबा। छो अदी ख़ैर त आहे न मूंखे ॾिसी करे तौबा बि करी। पटको तो वाह जो ॿधो अथई पर अदा अहिड़े पटके ॿधण खां त माण्हू ॿुॾी मरे त ॾाढो सुठो। भाई मुरादी मूंसां बदतमीज़ी न कर, ज़बान मुंहिंजे वात में बि आहे। आऊं तोसां बदतमीज़ी छो कंदुसि? न न मुंहिंजी मजाल तूं त वॾो गैरतमंद पी आई ऐं तॾहिं त इहो पोतड़े जो 7 वटि ॾेई पटको ॿधो अथई न छपर वटे पियो हली। हा मुरादी मां गैरतमंद आहियां, पटको ॿधी छपर वटे घुमंदुमि, तोखे कहिड़ो एतिराज़ आहे? वाह जी गैरत अथई, वाह जी गैरत अथई। चवे थो मुंहिंजी सदोरी खीर सां धोतल आहे, भॻी कान हुई, अगवा थी हुई या अगवा थी हुई। आख़िर तोखे पेट में सूर कहिड़ो आहे? फाट बि खणी फाटंदी तवारी आहे सदोरी जॾहिं इहो ख़ैर सां पुटड़ो ॼणंदी आहे ऐं तूं बि नानो थींदे पाणे हिलाली हुजे या हरामी नानो त थींदे न तूं। ज़बान खे लगाम ॾे, वञी थी बक बक कंदी, मुंहिंजी धीअ अहिड़ी न आहे, वञी थी हुन ते इल्ज़ाम हणंदी। बसड़े अदा कावड़ न कर, सदोरी खे 3 महीनो पेट अथसि, आऊं त चवां थी देर न कर, जल्द हाणे ई परणाए छॾीसि, सतड़ो ॿार ॼणंदी आहे, पोइ बि घटि में घटि इज़त त बची वेंदव न। खबरदार मुरादी, कांभाणीअ में खड़ो न विझो, वॾी आई आहे गैरत वारी, नूंहं विकिणी करे पेट थी पाली ऐं मूंखे थी बेग़ैरत चवी। मां जेको बि कयां पंहिंजी मर्ज़ी जी मालिकियाणी आहियां, तूं जेको बि चवंदे न को मुंहिंजी सिहत को असर ई कोन थींदो। ऐं मूं वारी जेका नूंहं अथई न सालार जे बंगले ते कमु कंदी आहे, थां बोहारी थी करे रधो पको थी करे सॼो ॾींहुं वेचारी गीस मारो कंदी आहे। तुंहिंजी नूंहं सोनी आहे, बाक़ी मुंहिंजी धीअ पितल जी आहे, कुझु हया कर माए ख़ुदा जो ख़ौफ़ करे। अदा साले ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिरे न, ओ जेका चोर जी सज़ा वा मुंहिंजी सज़ा, मूंखे क़बूल आहे। ऐं आऊं त माई जी विख विख मां सम्झी वेंदी आहियां त हिनखे पेट आहे, काओ महीनो अथसि। हा बाक़ी हाणे वधीक मर्ज़ी जो मालिक तूं आहीं, ऐं वधीक छा चवां, समझदार त आहीं, बाक़ी हाणे इहो गैरत जी ज़रिया अथव अलाए कोन अथव, मर्ज़ी जा मालिक आहीं। भली करें सूबेदार सोडल, भली करें। मूंखे उम्मीद हुई त तूं ज़रूर ईंदे। रईस हाशिम खान, एसपी साहब हुकुम कयो त मां तव्हांजी हाज़िरी भरियां। ॾिसो न रईस हाशिम खान, असां त आहियूं नौकर माण्हू, आर्डर खे उभे करिणो थो पए। सूबेदार सोडल, सॼी दुनिया खे ख़बर आहे त तूं हिकु ईमानदार पुलिस ऑफिसर आहीं, मज़लूमनि जो साथी आहीं ऐं ज़ालिमनि जो दुश्मन। रईस हुकुम कयो, खामखा हाणे शर्मसार छो था कयो? मुंहिंजो भाउ गुलमोहम्मद उर्फ़ गुल्लू क़तल थी वियो ऐं तो अॼु ताईं FIR ई न कढी। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।